बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु असां चैप्टर नंबर 5 जी टॉपिक जेकी आहे सेल साइकिल जी स्टडी कंदासीं। सेल साइकिल द सीक्वेंस ऑफ चेंजेस अकर्स इन सेल डिवीजन डेट इज़ कॉल्ड सेल साइकिल। यानी सेल साइकिल जेकी असांजी अहिड़ी सेल जे अंदरि अहिड़ी तब्दीली हूंदी आहे जो उहो जेको सेल हूंदो आहे उहो पाण जहिड़ा ॿ सेम डॉटर सेल ठाहींदो आहे। उनखे असां सेल जो चक्कर यानी सेल साइकिल चवंदा आहियूं। इट हैज़ टू फेज़िस। उन सेल डिवीजन जेकी सेल जे अंदरि जेकी तब्दीली थी अचे उनखे ॿिनि फेज़नि यानी मरहलनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो असांजो आहे इंटरफेज़ ऐं ॿियो असांजो आहे एम फेज़। यानी इंटरफेज़ यानी उहो मरहलो जेको नॉन डिवीजन आहे, यानी सेल डिवीजन न थींदो पर अंदरि उहे जेके बि मेटाबॉलिज़म आहे उहो सॼो कंप्लीट थींदो। उन खां पोइ एम फेज़ आहे यानी सेल डिवीजन। जीअं ई इंटरफेज़ कंप्लीट थींदो त उन खां पोइ जेको सेल हूंदो उहो डिवीजन लाइ तयारु हूंदो, यानी उन फेज़ खे असां एम फेज़ चवंदासीं। इंटरफेज़ जेको हूंदो आहे उहो लॉन्ग फेज़ हूंदो आहे, यानी घणे खां घणो जेको टाइम वठंदो, पीरियड जेको लॻंदो उहो असां इंटरफेज़ थींदो, यानी 90% जेको टाइम असांजो हुनखे कंप्लीट थियण लॻंदो। उन खां पोइ जेको एम फेज़ आहे यानी माइटोटिक फेज़ जंहिंखे असां चई सघूं था उहो असांजो 10% टाइम वठंदो आहे, यानी असांजो शॉर्ट फेज़ हूंदो आहे। हाणे इंटरफेज़ जेके सेल जी ग्रोथ थींदी आहे, यानी जेको बि सेल आहे उन जा जेके बि अंदरि से कुझु बि सेल मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस आहे, साइटोप्लाज़्म आहे, उन जी ग्रोथ थींदी। DNA सिंथेसिस ये थींदी, यानी DNA जी बि अंदरि मुख़्तलिफ़ तरतीब में ईंदो। उन इंटरफेज़ खे डिवाइडेड 3 सब फेज़, यानी इंटरफेज़ खे 3 अञा वधीक मरहलनि में विरायो वियो आहे, यानी G1 फेज़। हाणे G1 फेज़ में छा थींदो, उन में सेल जी ग्रो इन साइज़, यानी सेल जो जेको साइज़ आहे उहा ग्रो थींदी। एंजाइम्स प्रोड्यूस, उन जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा एंजाइम्स आहिनि उहे प्रोड्यूस थींदा। प्रोटीन सप्लाई, जेकी उन जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जेके प्रोटीन पियूं आहिनि, जीअं हिस्टोन आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन आहे, उहे अंदरि सप्लाई थींदियूं। यानी G0 फेज़ उहो आहे कॾहिं कॾहिं सेल उहो जॾहिं उहो G1 फेज़ कंप्लीट कंदो आहे त को सेल G0 फेज़ में हलियो वेंदो आहे, यानी रेस्टिंग पॉइंट में हलियो वेंदो आहे। हू अंदरि जेको बि उन जे अंदरि जेकी मेटाबॉलिज़म आहे उहा न थींदी आहे, यानी सेल डिवीजन लाइ कंप्लीट न थींदो आहे, मैच्योर न थींदो आहे, ऐं उहो कुझु टाइम जे लाइ प्रोसेस खे रोके छॾींदो आहे। पोइ उहो 1 वीक रोके ऐं या ईयर, अहिड़े नमूने सां हू कुझु टाइम जे लाइ पाण खे मुकमल तरह सां अंदरि मेटाबॉलिज़म ख़तमु करे छॾींदो आहे। त इहे कुझु लिवर ऐं किडनी जा सेल हूंदा आहिनि जेके अहिड़े नमूने G0 फेज़ में हलाया वेंदा आहिनि, ऐं बाक़ी जेको न्यूरॉन्स आहे उहो वरी लॉन्ग पीरियड लाइ G0 फेज़ में हलियो वेंदो आहे, यानी उहो डिवीजन न करे सघंदो। नवां जेके डॉटर सेल हूंदा उहे न पैदा प्रोड्यूस करे सघंदो। उन खां पोइ जेको ॿियो सभु फेज़ आहे इंटरफेज़ जो उहो एस फेज़ यानी सिंथेसिस फेज़ आहे। उन में छा थींदो आहे, उन में रिप्लिकेशन ऑफ DNA, यानी DNA जेकी हूंदी उहा पंहिंजो जेको मिक़दारु आहे उहो उनखे ॿीणो कंदी, यानी DNA वधीक मिक़दार में प्रोड्यूस थींदी आहे। ऐं क्रोमेटिन इज़ डिप्लीकेटेड, जेकी क्रोमेटिन मादो जेको अंदरि असांजो क्रोमोज़ोम जे अंदरि या न्यूक्लियस जे अंदरि जेको हूंदो आहे उहो ॿीणो थी वेंदो आहे, पाण जहिड़ो अञा उनखे डिप्लीकेटेड ठाहींदो आहे। 2 जीअं ई फेज़ कंप्लीट थींदो आहे उन खां पोइ 3 फेज़ यानी G2 फेज़ जेको असांजो माइटोटिक फेज़ जो प्री माइटोटिक फेज़ आहे, उन में छा थींदो, उन में सेल ग्रो इन साइज़, सेल पंहिंजो साइज़ वधाईंदो आहे, ऐं सेल ऑर्गेनल्स ऑल रिप्लिकेट, उन में सेल जे अंदरि जेके ऑर्गेनल्स हूंदा आहिनि जीअं माइट्रोकोंड्रिया, राइबोसोम, उहे बि रिप्लिकेट थींदा आहिनि, उहे पंहिंजो वधाईंदा आहिनि। यानी जॾहिं सेल पंहिंजो कंप्लीट इंटरफेज़ कंदो आहे उन दौरान सॼो प्रोसेस पूरे थियण खां पोइ एम फेज़ में यानी माइटोटिक फेज़ में हलियो वेंदो आहे,
यानी हाणे इहो सेल डिवीजन जे थियण जे लाइ मुकमल तरह सां तयारु आहे, यानी हू डिवीजन थी करे पंहिंजा 2 नवां डॉटर सेल प्रोड्यूस कंदो।